नाज़िम मीरो खान के गोठ रंगर सांगी में यंग जोगी इतिहाद पारां पंजो वॉलीबॉल टूर्नामेंट शुरू कराया विया है। ॾिसूं था मुजाहिद सुमरो जी रिपोर्ट। मीरो खान भरसा गोट नंगर सांगी में उते यंग जोगी इतिहाद पारा पंजी वॉलीबॉल टूर्नामेंट कराई वही है। उन जेका टूर्नामेंट में मुख्तलिफ टीमन जो हिस्सो वरतो है। अज को उते मौजूद आन पंजी टूर्नामेंट रचाई वही है, रखी वही है इते। सो इंशाल्लाह असांजी क़यादत असांजा दोस्त असांजा जेके आहिनि अॻुवाण अॻिते भी स्पोर्ट्स लाइ कमु कंदा रांदियुनि लाइ। इन खां बाद में वंजवटी मल ऐं कोड़ी कोड़ी इहे रांदियूं भी उन्हनि जा भी मुक़ाबला कराया वेंदा। हिते कमु करे उन्हनि माना सुठो मुस्तक़बिल नंढनि छोकिरनि जो इन्हनि जो आणे सघूं असां। ऐं असां अहिड़ियूं 2-3 टूर्नामेंटूं करायूं 5-6 तक़रीबन असांखे 5 टूर्नामेंट आहे जेका गोठ नंगर सांगी में रखाई वई आहे। ऐं इंशाल्लाह आईंदा भी कोशिशि कयूं त असां पंहिंजी जेका क़ौम आहे जोगी बिरादरी उनखे अॻिते आणियूं। टूर्नामेंट जो ज़किर मैसर में सिजाउल में ऐं विकिया सांगी में धामरान में असां मुख़्तलिफ़ जेके भी जोगी बिरादरी जा गोठ आहिनि उते टूर्नामेंटूं असां करायूं। रतोदेरो में भी टूर्नामेंट कराई आहे। ऐं असां इहो ई पैगाम ॾियणु चाहियूं था पंहिंजी बिरादरी के जेके नौजवान दोस्त आहिनि पंहिंजी तालीम जे तरफ़ अचनि ऐं जेको नओं नसुल आहे असांजो उहो इंशाल्लाह अॻिते आणण जी कोशिशि कयूं था पिया। काफ़ी शहरन में स्कूल आहिनि, काफ़ी शहरन में स्कूल न आहिनि। तमामु छोकिरा ॾुखिया आहिनि, पढ़ी नथा सघनि ऐं सघ करे चौथों साल हर गोठ में बिल्कुल असां फैलायो आहे। असां विज़िट भी कई आहे सभिनी गोठन में त जीअं असांजा नौजवान छोकिरा सुधरनि।